औज़ुबिल्लाहिमिनश्शैतानिर्रजीम बिस्मिल्लाहिर्रहमानिर्रहीम। दोस्तों, आउं कोशिशि कंदो आहियां मुताले दौरान कि सुठियूं सुठियूं ॻाल्हियूं लिखी छॾिजनि डायरी जे वर्कनि में। अॼु डायरी जे वर्कनि मां हिकिड़ो वर्क तव्हांखे ॿुधायां थो। फ़रासतुल मोमिन उर्दू में किताब आहे, ही उन मंझां लिखी आहे ॻाल्हि। ॻाल्हि इहा आहे त मोहम्मद बिन फज़ल कन आलमनि जे हवाले सां हसन वसीफ़ खां रिवायत करे थो, महदी ख़लीफ़ो आम माण्हुनि जी मजलिस में वेठो। हिकिड़ो माण्हू आयो ऐं रुमाल में विढ़ियल जूतो यानी जुती उनजे हथ में हुई ऐं अची महदी ख़लीफ़े खे चयईं, या अमीरुल मोमिनीन, ही जुती मुबारक हुज़ूर नबी करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जन जी आहे, जा आऊं अव्हां जी ख़िदमत में हदियो पेश करियां थो। महदी चयो त ॾे। उन इहा जुती महदी खे ॾिनी। महदी ख़लीफ़े उन जुतीअ खे खोले अंदरां चुमी ॾेई पंहिंजे अखियुनि ते रखी ऐं उन माण्हू खां वठी छॾी ऐं उन माण्हू खे 10,000 दिरहम ॾियण जो हुकुम फ़रमायो। जॾहिं उहो माण्हू दिरहम वठी हलियो वियो, तॾहिं महदी पंहिंजनि साथियुनि खे चवणु लॻो त तव्हां सम्झो था त मां नथो ॼाणा जो हुज़ूर करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम हिन जुती खे पाइण त परे आहे, ॾिठो बि न हूंदो, पर जेकॾहिं मां उनखे कूड़ो चवां हा त माण्हुनि खे चवंदो वते हा त मां ख़लीफ़े वटि एॾी वॾी ज़ात जी जुती खणी वियुसि ऐं महदी उनखे रद्द करे छॾियो। पोइ माण्हुनि जा वात खुली पवनि हा। जीअं दस्तूर आहे त माण्हू बिना तहक़ीक़ जे अफ़वाहनि ऐं कूड़ियनि ॻाल्हियुनि ते घणो कन ॾींदा आहिनि ऐं पोइ उनजी हिमायत में सभु को उथी खड़ो थिए हा कि जुती खणी अचण वारो सचो हो ऐं महदी मुहांडरे उनखे का अहमियत न ॾिनी। उन करे उनजी ज़बान बंदि करण जे लाइ आऊं इहो कमु कयो। त मुंहिंजा साईं, अॼुकल्ह ॾिसो था त असां वटि ख़ासि तौर ते अॼुकल्ह हुज़ूर अलैहिस्सलातु वस्सलाम जे वार मुबारकनि, ज़ुल्फ़नि मुबारकनि जी ॻाल्हि घणी थी हले। असांजे मुर्शिदनि ऐं असांजी जमायत, असांजे दोस्तनि, असांजे रिवायतनि मंझां इहो मालूम आहे त असांजी सिंध में हिकिड़ो ई वार आहे रोहिड़ी शरीफ़ में जेको सचो आहे। हाणे त आउं सम्झां थो केतिरा ई वार आहिनि, ठटे जी बि ॻाल्हि कनि था। अहिड़े तरीक़े सां हुज़ूर करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जी निस्बत मुबारक सां माण्हुनि कई धंधा कया आहिनि, कई तरीक़ा ठाहिया आहिनि। ही त अॼु जी ॻाल्हि आहे, अॼु त अलाए छा थी चुको आहे, पर ही महदी जो ज़मानो आहे, केतिरो ज़मानो आहे पुराणो। उन वक़्त में बि माण्हुनि महबूब जी निस्बत सां कहिड़े तरीक़े सां इहे ठगियूं ऐं तरीक़ा कया। सो तव्हां असां मुस्लमाननि खे घटि में घटि महबूब जी निस्बत जी इज़त लाज़मी आहे। महबूब जी निस्बत खणी जेको अचे उनजी इज़त ज़रूरु कयो, पर या उन ते धंधो महबूब जी ज़ात मुबारक ते उनजी निस्बत सां धंधे करण खां गुरेज़ कयो वञे। इहा ईमान जी तक़ाज़ा आहे। अॻिते हली क़यामत जे ॾींहुं बि कुझु हिसाब किताब ॾियणो आहे। इन्हीअ करे सोचे ऐं सम्झी हर ॻाल्हि ते अमल कयो वञे। वमा अलैना इल्लल बलागुल मुबीन।